प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच KPK पंजाब जे अज़ ख़ुदि नोटिस वारे फ़ैसिले में अॼु इलेक्शन कमीशन जे 8 अक्टूबर वारे फ़ैसिले खे रद्द कंदे पंजाब में 14 मई ते चूंड कराइण जो हुकुम जारी कयो आहे। वफ़ाक़ी काबीना अॼु सुप्रीम कोर्ट वारे हिन फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। सवाल इहो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले अचण बावजूदि बि छा पंजाब में चूंडूं थींदे नज़र अचनि पियूं, छाकाणि त वफ़ाक़ी काबीना अॼु जेको फ़ैसिलो ॾिनो आहे सुप्रीम कोर्ट उनखे रद्द कयो आहे। ॿिए पासे थोरी देरि पहिरियां मुस्लिम लीग नून जे सरबराह मियां नवाज़ शरीफ़ लंडन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अॼु वारो जेको फ़ैसिलो आहे उहो फ़ैसिलो न बल्कि वन मैन शो आहे। अॼु चीफ जस्टिस पाण पार्लियामेंट थी वियो आहे, पाण वज़ीर दाख़िला थी वियो आहे, पाण वज़ीर ख़ज़ाना थी वियो ऐं उहो पाण ई इलेक्शन कमीशन थी वियो आहे। न रुॻो एतिरो बल्कि हिकु रुकनी बेंच आहे जंहिं फ़ैसिलो ॾिनो आहे त टिनी जजनि जे ख़िलाफ़ जुडिशल काउंसिल में रेफरेंस दाख़िल कयो वञे। त अॼोको प्रोग्राम जंहिं हिसे में असां हिन ते ॻाल्हाईंदासीं त हीअ जेको हुकूमत ऐं अदलिया हाणे आम्हूं साम्हूं अची बीठा आहिनि, इन जा मुल्की सियासत ते ख़ुदि मुल्क ते कहिड़ा असर पवंदा ऐं छो आख़िर 90 ॾींहं वारो हिकु टेन्योर हुन में इलेक्शन छो न पई कराई वञे, जॾहिं आइनी घुरिजी आहे, आइन इहो थो चवे त 90 ॾींहं में इलेक्शन कराई हुई, त पोइ हुकूमत छो आख़िर इलेक्शन खां भॼे थी पई। इन्हनि तमामु मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं। इन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे तहरीक इंसाफ़ जो मरकज़ी अॻवान क़ौमी असम्बली जो मेंबर जनाब लाल माली साहब, उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मुल्क जो मुमताज़ तजिया निगार कॉलमिस्ट ऐं कानूनदान जनाब शहाब ओस्तो साहब, ऐं असांखे जॉइन कंदो मुस्लिम लीग नून जो सेनेटर ऐं मरकज़ी अॻवान जनाब गौस नियाज़ी साहब। साईं लाल माली साहब, अगर अव्हांजी इजाज़त हुजे त कानूनी रहनुमाई हासिल करण लाइ साईं शहाब ओस्तो साहब खां पहिरियां अॼोके फ़ैसिले ते जेको आहे कानूनी नुक़्ते नज़र खां मालूम कयो सर। बिल्कुलु जी शहाब साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदी। शहाब साहब, गुज़िरियल ॾींहुं बि असां ॻाल्हायोसीं ऐं गुज़िरियल ॾींहुं बि अव्हां जो इहो नुक़्ते नज़र हुयो त को विच वारी तारीख़ इलेक्शन सुप्रीम कोर्ट ॾींदी। अॼु 14 मई जो ऐलान कयो वियो आहे। ॿिए तरफ़ वफ़ाक़ी काबीना फ़ैसिले खे रद्द कयो आहे ऐं इल्ज़ाम इहो लॻायो आहे त इहो हिकु फ़ैसिलो अॼु सुप्रीम कोर्ट में यानी चीफ जस्टिस पाण सभु कुझु थी वियो आहे। त अव्हांखे लॻे थो पियो त इहो हिकु फ़ैसिलो आहे, इन सां हाणे मामला जेके आहिनि उहे सुधरण तरफ़ वेंदा या मामला अञा पेचीदा थींदा? ॾिसो, अॼु जेको थियो आहे इहा तमामु वॾी हिकिड़ी ख़तरनाक डेवलपमेंट आहे। छाकाणि त हिकु तरफ़ त सुप्रीम कोर्ट ऑर्डर ॾिनो आहे, ॿिए तरफ़ वफ़ाक़ी हुकूमत ऐलान कयो आहे त असां इहो ऑर्डर क़बूल कोन कंदासीं ऐं इहो ऑर्डर इम्प्लीमेंट कोन थींदो। हाणे हिन जो मतिलबु इहो आहे त महाज़ाई थींदी ऐं जेकॾहिं सुभाणे PTI वारा ऐलान था कनि त हू इन ऑर्डर खे इम्प्लीमेंट कराइण लाइ पंहिंजे माण्हुनि खे कॉल था ॾियनि जी सर, ऐं रोड ते निकिरनि था माण्हू, हेॾां PMLN वारा या PDM वारा था चवनि त असां जेको आहे सो मुज़ाहिमत कंदासीं, त इन सां ॾाढी सूरत हाल ख़राबु थींदी। सो सियासी लिहाज़ खां त यकीननि सूरत हाल ॾाढी ख़राबु थींदी, पर हाणे आइनी नुक़्ते निगाह खां बि काफ़ी मसइला पैदा थींदा। छाकाणि त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट हाणे कुझु वक़्त खां पोइ जेकॾहिं कंटेम्प्ट जी प्रोसीडिंग शुरू थी करे जी सर, त उहा शुरू कंदी। शुरू में इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन चवंदी त असांखे गवर्नमेंट पैसा कोन ॾिना, असांखे सिक्योरिटी कोन मुहैया थी, तंहिं करे असां कुझु न करे सघियासीं। पोइ थी सघे थो त गवर्नमेंट खे जेको आहे सो वरी नोटिस ॾिए ऐं पोइ थी सघे थो प्राइम मिनिस्टर खे सुप्रीम कोर्ट में घुरायो वञे। तो ॿिए तरफ़ गवर्नमेंट जी मुंहिंजे ख़्याल में इहा ई कोशिशि हूंदी त जेको लॉ पास थियो आहे जी सर, ऐं हाणे पियो आहे प्रेसिडेंट वटि, उहो लॉ जेको आहे सो इनेक्ट थिए, प्रेसिडेंट सिग्नेचर करे, पर प्रेसिडेंट सिग्नेचर न कंदो। तंहिंजे करे 15 ॾींहं 20 ॾींहंनि ताईं जेको आहे सो प्रेसिडेंट रखी सघे थो। जी सर, उन खां पोइ जॾहिं इहो कानून ठहंदो त गवर्नमेंट वटि इहो हिकिड़ो कानूनी हिकिड़ो उन्हनि खे हक़ु मिलंदो त इन खे अपील कनि, इन ऑर्डर खे, जी या इन ऑर्डर ते इलेक्शन कमीशन रिव्यू में बि वञी सघे थी। सो हाणे इहे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त सुप्रीम कोर्ट जे अंदरि बि पर शॉप साहब जॾहिं कतई कलाई में सर, जॾहिं अॼु वफ़ाक़ी काबीना अॼु फ़ैसिले खे रद्द कयो आहे, तव्हांखे लॻे थो पियो त हीअ रिव्यू पिटीशन में वेंदी वफ़ाक़ी हुकूमत? ॾिसो, वफ़ाक़ी हुकूमत जो त हिन वक़्तु मामिलो आहे ई कोन। हिन वक़्तु मामिलो आहे इलेक्शन कमीशन जो। इलेक्शन कराइण जेको आहे इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेदारी आहे। ऑर्डर जेको थियो आहे इहो इलेक्शन कमीशन खे थियो आहे ऐं पहिरियों दफ़ो सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो बि कमु पाण कयो आहे। यानी शेड्यूल बि इलेक्शन कमीशन खे सुप्रीम कोर्ट ठाहे ॾिनो आहे त फलाणी तारीख़ ते
पेपर जमा थींदा, फलाणी तारीख़ ते जेको आहे एतिराज़ दाख़िल थींदा, उन खां पोइ आख़िरी लिस्ट छा थींदी, उन खां पोइ फलाणी तारीख़ ते इलेक्शन थींदी। इहो कमु सुप्रीम कोर्ट जो कोन्हे, जी सर। पर सुप्रीम कोर्ट इहो कमु बि पाण करे छॾियो आहे। हाणे त मतिलबु इलेक्शन कमीशन खे हुननि चयो आहे भई तव्हां इन शेड्यूल जे तहत, इन टाइम टेबल ते तव्हां हलो। जी सर। हाणे जेकॾहिं सुप्रीम कोर्ट सुभाणे चवे थी त भई असांखे त गवर्नमेंट न पैसा ॾिना, न असांखे का ॿी अफ़रादी कुवत मिली, त पोइ असां छा कंदासीं? त पहिरियों त सुप्रीम कोर्ट जे अॻियां जवाबु ॾियणो पवंदो इलेक्शन कमीशन खे। जी। इन ऑर्डर में सुप्रीम कोर्ट गवर्नमेंट खे बि जेको आहे हिदायत कई आहे त तव्हां इलेक्शन कमीशन जी मुआवनत कयो, उनजी पूरी मदद कयो। जी। ऐं 243 जेको आहे आर्टिकल, उनजो बि हवालो ॾिनो वियो आहे त भली तव्हां फ़ौज खे बि घुरायो। जी। हाणे सुप्रीम कोर्ट सभु कम करे छॾिया आहिनि, पर अल्टीमेटली मामिलो वञी बीहंदो हिन ॻाल्हि ते त फेडरल गवर्नमेंट जेकॾहिं इन ऑर्डर खे नथी मञे ऐं फेडरल गवर्नमेंट थी चवे त इहो ऑर्डर न, पर जेको 4-3 वारो ऑर्डर आहे असां उनखे था मञूं, ऐं उन सां जेका हिन वक़्तु सूरत हाल पैदा थी आहे त सुप्रीम कोर्ट जे अंदरि हिकिड़ी विरछ नज़र आई आहे, मुकमिल तौर ते हिकिड़ो भाङाबंदी थी वई आहे, सुप्रीम कोर्ट विराइजी वई आहे। त मां सम्झां थो त पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ो मुंहिंजे घटि में घटि नज़र में कॾहिं क्राइसिस पैदा न थियो आहे। 1997 में बि जेको क्राइसिस पैदा थियो हुयो उहो सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट ऐं हुकूमत जे विच में हुयो। जी। उन वक़्तु सियासी पार्टियुनि जो इन हद ताईं पाण में इख़्तिलाफ़ कोन हुयो। जी। ऐं न वरी उन वक़्तु का अहिड़ी सूरत हाल हुई त इकोनॉमिक कंडीशन्स बि तव्हांजूं ख़राबु हुयूं ऐं तव्हांजे मुल्क में हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो विगोड़ हुयो। हाणे त हर तरफ़ खां तव्हांजो जेको आहे सो मामिलो ख़राबु आहे, तव्हांजी इकोनॉमी बि ख़तमु थियल आहे, तव्हांजा इदारा, हाणे ॾिसो सुप्रीम कोर्ट हिकिड़ो आख़िरी इदारो हुयो जिते जॾहिं बि सियासतदान पाण में विढ़ंदा हुया त इहो मामिलो खणी वेंदा हुआ सुप्रीम कोर्ट। जी। 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 हाणे जॾहिं तव्हां सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर खे बि मञण खां इनकार करे छॾियो आहे त पोइ सुभाणे जेके मसइला पैदा थींदा त पोइ सुप्रीम कोर्ट बि न वेंदा, त उहो केरु हल कंदो? शौक़ साहब, वफ़ाक़ी हुकूमत वटि स्पेशली नून लीग वटि हाणे कहिड़ा ऑप्शन्स आहिनि इन फ़ैसिले जे? ॾिसो, नून लीग जे लाइ मसइलो इहो आहे त नून लीग खे अंदाज़ो थी वियो आहे त जेकॾहिं अॼु इलेक्शन्स थींदा पंजाब में त इमरान ख़ान साहिबु जेको आहे सो इलेक्शन्स वॾी मार्जिन ते खटी वेंदो। जी। ऐं जेकॾहिं पंजाब में इमरान ख़ान साहिबु इलेक्शन पंहिंजी खटण खां पोइ हुकूमत ठाहे थो त जेका वरी बाद में इलेक्शन थींदी फेडरल जेका नेशनल असेंबली जी, उहा इलेक्शन पंजाब में 150 सीटियूं आहिनि तक़रीबन नेशनल असेंबली जूं। जी। उहे खटण बि हिननि जे लाइ मुमकिन न थींदियूं, छाकाणि त पोइ पंजाब में हिननि जी हुकूमत हूंदी PTI जी, ऐं माना त इहो इलेक्शन्स वारो मामिलो जेको आहे न PMLN मञंदी न पोइ वरी PTI मञंदी। तो हाणे इहो मुसलसल हिकिड़ो फ़साद पैदा थी वियो। तंहिंजे करे PMLN सम्झे थी त असां भली सुप्रीम कोर्ट सां विढ़ंदा ऐं वरी असांखे भली जेकॾहिं कढनि बि सही, प्राइम मिनिस्टर खे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट में कढनि त पोइ अञा असां वरी बि हीरो थी वेंदासीं। जी। बजाए जो असां इलेक्शन में वञूं, इलेक्शन हारायूं जी। ऐं उन खां पोइ सूरत हाल ख़राबु थिए। तंहिंजे करे हीअ हुकूमत जेका आहे फेडरल गवर्नमेंट जी जेका मौजूदा जेको मूंखे लॻे थो इरादो इहो ई आहे त कुझु बि थी पए हे हिन सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर जी तामीर न कंदा। त शौक़ साहब, अव्हांखे लॻे थो पियो त सियासी शहीद थियणु पई चाहे नून लीग? न, सियासी शहीद जी ॻाल्हि कोन्हे हिन में। ॾिसो, नून लीग जो बि ॾोह कोन्हे। जंहिं तरीक़े सां इहो ऑर्डर पास थियो आहे जी सुप्रीम कोर्ट में, जेको जंहिं तरीक़े सां बेंच जा ऑर्डर, इहो जेके आख़िरी ऑर्डर जेको आयो आहे त 9 ॼणनि जी बेंच हुई, उन खां पोइ 7 जी थी, उन खां पोइ 5 जी थी, पोइ 3 ते बि थी। जी। हाणे इन में ज़ाहिर आहे हिकिड़ो मतिलबु इन में को शक कोन्हे त इन में काफ़ी शक शुबा ऐं तकरार त पैदा थियो आहे। जेकॾहिं इहा ई सुप्रीम कोर्ट जी जजमेंट जेकॾहिं हिकिड़ी लार्जर बेंच ॾे या फुल बेंच ॾे ऐं मुतनाज़ा न हुजे त पोइ असां जेकॾहिं चऊं हा त सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर खे हुकूमत नथी मञे त पोइ ॻाल्हि मतिलबु पोइ तनक़ीद थी थी सघे। पर हिन सूरत हाल में इहो ई त अलमियो आहे असद त हिन वक़्तु जेके बि धुरियूं आहिनि उहे पाण खे हक़ बजानत थियूं सम्झनि। PTI बि चए असां सही आहियूं, PMLN वारा चवनि असां सही आहियूं, सुप्रीम कोर्ट बि चए असां वटि जेको आहे आइनी अख़्तियार आहे। पर हक़ीक़त में मां सम्झां थो हिन सॼे फ़साद में, हिन सॼे बहरान में सभिनी पंहिंजे पंहिंजे हिसे जो जेको आहे सो रोल प्ले कयो आहे। पर जेका हीअ सुप्रीम कोर्ट जी जजमेंट आई आहे
इन मामलो ॾाढो ख़राबु कयो आहे। ठीकु आहे, शौब साहब अवां सां गॾु ई रहिजो। साईं लाल माली साहब, हाणे असां तफ़सीली अवां ॿुधो कानूनी नुक़्ते नज़र साईं शहाब ओस्तो साहब जो, ऐं उनजो इहो बि चवणो त नून लीग जेका आहे उहा बहरहाल ॾाढी सोगी आहे इन फ़ैसिले खां पोइ बि। छा अवां छा था सम्झो एज़ ए सियासी अॻुवाण क़ौमी असैम्बली जे मेंबर जे बतौर, छा अव्हांखे लॻे थो पियो त अॼोके फ़ैसिले बावजूद बि 14 मई ते इलेक्शन थींदे नज़र अचनि पियूं पंजाब में अव्हांखे? असां सभ खां पहिरीं त ॾिसो न, असां अॼु क़ौम खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि त अॼु नज़रिए ज़रूरत अॼु वरी हिकु दफ़ो ॿीहर दफ़न थी वियो आहे ऐं पाकिस्तान जो आइन बहाल थियो आहे। सुप्रीम कोर्ट वटि को ऑप्शन ई कोन हो त जेको आइन आहे पाकिस्तान जो, जेको 90 ॾींहंनि में एंश्योर करे थो, अश्योर करे थो त हर सूरत में इलेक्शंस थियण घुरिजनि, त पोइ छा सुप्रीम कोर्ट उन खां को हटी करे फ़ैसिलो ॾेई सघे पई? केर बि आम बाशोर माण्हू इहा ॻाल्हि सम्झे थो त उन वटि इहा ऑप्शन काई कोन। अॼु 4 अप्रैल आहे ऐं ही आइन जेको आहे पाकिस्तान जो, हिन जो ॾींदड़, हिन जो ख़ालिक ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी शहादत जो ॾींहुं आहे। ऐं उन ॾींहं ते बदकिस्मती इहा आहे त हिकिड़े पासे पाकिस्तान जी अदलिया आहे जेको आइन खे बहाल करणु चाहे पई, ऐं उनजा ठाहींदड़, उनजो नवासो सॾाईंदड़, उनजो पोटो सॾाईंदड़, बीबी जो पुटु सॾाईंदड़, ऐं पूरी PDM जेको पंहिंजो पाण खे डेमोक्रेटिक मूवमेंट चवराए थी, उहो सभु उन आइन खे लताड़ण लाइ, उनखे वायलेट करण लाइ तयारु आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे, मां बिल्कुलु ओस्तो साहब जी इन ॻाल्हि सां एग्री कयां थो। ही सम्झनि था त हिननि खे का शहादत मिलंदी। बेसिकली नवाज़ शरीफ़ जे घर में बि हिकिड़ो जहिड़ो आहे। नवाज़ शरीफ़ चढ़जा बेटा सूली पे राम भली करे का वारो कमु कराए पियो शहबाज़ शरीफ़ खां, छाकाणि त हुनखे बि अॻियां हली मरियम नवाज़ खे अॻियां आणणो आहे। इन करे हू चाहिनि था त हीअ शहादत बि थिए ऐं शहबाज़ शरीफ़ मां जिंद जेको आहे उहो छुटी वञे। हाणे नवाज़ शरीफ़ जेको पाण बुनियादी तरह हिकिड़ो मफ़रूर मुजरिम आहे, हिन मुल्क मां मफ़रूर आहे, कोर्टूं हुनखे सज़ाऊं ॾेई चुकियूं आहिनि, ऐं हाणे हिन मुल्क जी बदकिस्मती आहे या वफ़ाक़ी हुकूमत हुनखां डायरेक्शन्स वठे थी त भाई सुप्रीम कोर्ट जे जजनि सां असांखे छा करिणो आहे। हाणे हिकिड़ो जेको मुल्क मां भगोड़ो आहे, मफ़रूर आहे, हू पाकिस्तान जी हुकूमत खे हिदायतूं ॾेई रहियो आहे त जजिस जे ख़िलाफ़ तव्हां जेके दाख़िल कयो, रेफरेंसिस दाख़िल कयो ऐं रेफरेंसिस दाख़िल कयो ऐं उनखे टास्क ते वठो। उनजो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त नून लीग कॾहिं बि ऐं तव्हां ॾिसो हाणे जेका सोसाइटी डिके करे वई आहे या असांजो मुआशिरो, हाणे बिलावल भुट्टो जे मां त परे परे ताईं, छाकाणि त बेनज़ीर जो पुटु आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो पुटु आहे, को उमेद रखी सघे थो त हू भला मार्शल लॉ जूं धमकियूं ॾींदो, जेको हुन कल्ह धमकी ॾिनी त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट इन क़िस्म जा फ़ैसिला कया त उहो मार्शल लॉ अची न, अॼु त वरी वेंदी। एमरजेंसी जी ॻाल्हि बि कई आहे राणा सनाउल्ला, त चए थो त एमरजेंसी वारो जेको ऑप्शन आहे उहो असां वटि मौजूदु आहे, त हालतूं वयूं त असां एमरजेंसी तरफ़ वञी सघूं था। ॾिसो हिकु मूं तव्हां ॻाल्हि कयो त हू राणा सनाउल्ला हुजे या बिलावल भुट्टो जो असुल बुनियादी मसइलो आहे छा? मसइलो इहो आहे, चलो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो 3 जो हुजे, 7 जो हुजे, 12 जो हुजे, न हुजे, हुन कयो छा आहे? न कंहिंखे फाई ॾिनी आहे सुप्रीम कोर्ट, न कंहिंखे सज़ा ॾिनी आहे, न कंहिंखे जेल में विधो आहे। सिर्फ़ु इहो चयो आहे तव्हां इलेक्शन कराए छॾियो, जेको आइन जी हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे। हाणे उहो इलेक्शन हिनखे नाहे करणो। बुनियादी तरह जेको ओस्तो साहब ॻाल्हि कई त PMLN ऐं पीपुल्स पार्टी ॿई सम्झनि थियूं त इमरान ख़ान खे पाकिस्तान जी अवाम हाणे एतिरो मोहबत करे थी त हाणे हिननि खे पंहिंजे वजूद जो ख़तरो नज़र अचे थो पियो, जेको राणा सनाउल्ला चई चुको आहे त हाणे या हुननि जो इमरान ख़ान जो वजूद ख़तमु थींदो या असांजो वजूद ख़तमु थी वेंदो, या हम रहेंगे या वो रहेंगे। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था पिया। हू ख़ौफ़ज़दा आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खां, छाकाणि जो हाणे इमरान ख़ान जेको आहे उहो हिकिड़ी हक़ीक़त बणिजी चुको आहे। उहो पंहिंजो पिशावर खां वठी लाहौर, कराची, कोयटा, हर जॻह ते तव्हां ॾिसो उनजो हिकिड़ो जेको आहे बूम आहे इमरान ख़ान जो। पर लाल माली साहब, अवां नथा सम्झो त अगरि अलॻि अलॻि इलेक्शन्स थींदियूं, जेका ॻाल्हि साईं शहाब साहब बि कई, त अगरि पंजाब जूं सूबाई असेंबली जी जेका चूंड उहा अलॻि थींदी त पोइ जेका क़ौमी असेंबली चूंड थींदी उहा ज़ाहिर असर अंदाज़ थींदी, केयरटेकर सेटअप न हूंदो हुते, पोइ वरी उहा वरी कंट्रोवर्शियल थी वेंदी। ॾिसो कंट्रोवर्शियल त मूंखे ॿुधायो, हीअ जे आइन जी ॻाल्हि कनि था, जी गोल्डन जुबली मल्हाइनि पिया, उनखे मञनि बि कोन था, पर उन आइन तहत यानी 1973 जे आइन तहत जेके बि हिन मुल्क में चूंडूं थियूं आहिनि, कहिड़ी अहिड़ी हिकिड़ी बि चूंड आहे जेको मूंखे ॿुधायो जेको अनडिस्प्यूटेड हुजे, जंहिं ते तकरार न थियो हुजे। इहो असांजे मुआशिरे जी हिकिड़ी हक़ीक़त आहे, असांजे सियासी पार्टियुनि जी हिकिड़ी हक़ीक़त आहे त इहा तस्लीम नथा कनि। 2018 में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खटी आई त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते इल्ज़ाम लॻो। माज़ी में तव्हां ॾिसंदा रहिया आहियो त कीअं NRO मुशरफ खां NRO वठी
बीबी भी ईंदी रही आहे, नवाज़ शरीफ़ भी ईंदो रहियो आहे, कीअं हिननि खे NRO 2 मिलियो, कीअं NRO 1 नवाज़ शरीफ़ की सऊदी अरब हलियो वियो ऐं 100 संदूक खणी हलिया वञनि था। हिननि जो सभु कुझु रहाइश ॿार, हिननि जो सभु कुझु ॿार आहे पूरी दुनिया में, हिननि जा डॉलर्स ॿार आहिनि, हिननि जी मिल्कियतूं ॿार आहिनि, हिन जा ॿार बच्चा ॿार आहिनि। तो हिननि खे पाकिस्तान जी बिल्कुलु परवाह कोन्हे। ऐं ही जेको मूं चयो हिननि पाकिस्तान जी अवाम खां ही सोशल मीडिया जो दौरु आहे, सभ खां वॾो धोखो कयो आहे हिन मौजूदा हुकूमत। ही सभु मौलाना फज़लुर रहमान, पंहिंजो मरियम नवाज़, बिलावल भुट्टो, ही क़ौम सां हिकिड़ो ई वाइदो करे आया त असीं महांगाई ख़तमु कंदासीं। महांगाई ख़तमु करणु त दूर जी ॻाल्हि, पर हुननि कयो छा आहे, महांगाई हाणे हिन वक़्तु जेको आहे 1965 खां पोइ बुलंद तरीन सतह ते आहे। माना 1971 में पाकिस्तान टूटो, जंग लॻी, असांजा 90,000 कैदी बि जेके आहिनि फ़ौजी बि कैदी थिया, पर इन सॼे माहौल में बि एतिरी महांगाई न हुई जेतिरो पाकिस्तान जी अवाम हींअर महांगाई खे मुंहुं ॾिए पई। तो ॿिए लफ़्ज़नि में इहो चई सघिजे थो त 1971 में जेको पाकिस्तान टूटो, जंगी हालात हुया, सूरत हाल उन खां ई ख़राबु आहे। हीअ को हुकूमतनि जी गेम न आहे, ॻाल्हि हुकूमत कंहिं ते करणी आहे, अवाम ते करणी आहे। ऐं अवाम महांगाई जे बोझ तले, वज़न जे हेठि अची उहो सख़्तु परेशान आहे, उनजी कमर टुटी पई आहे। ठीक है। अच्छा शोहब साहब, अॼु जेका नवाज़ शरीफ़ ॻाल्हि कई आहे त जुडिशल काउंसिल में रेफरेंस दाख़िल करणु घुरिजे चीफ जस्टिस ख़िलाफ़ बि, अव्हांखे लॻे थो पियो त वफ़ाक़ी हुकूमत इन हद ताईं वेंदी सर? न ॾिसो, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा हिकिड़ो जेको ख़तरनाक चओ या जेका हिकिड़ी गैर मामूली डेवलपमेंट थी आहे। जी सर। सुप्रीम कोर्ट जे अंदरि हिकिड़ी सिधी सही विर्छ नज़र थी अचे। हे जेके इख़्तिलाफ़ पैदा थिया आहिनि, हे जेके एतिराज़ थिया आहिनि पैदा इन तव्हांजी मौजूदा जेका या लिटिगेशन आहे या जेको ऑर्डर्स थिया आहिनि, जी सर, उन्हनि ते एतिराज़ करण वारा सियासी लीडर्स पंहिंजी जाइ ते आहिनि, पर ख़ुदि 4 सुप्रीम कोर्ट जा जज, सीनियर जज, उन्हनि पाण एतिराज़ कयो आहे। जी। हाणे जॾहिं सुप्रीम कोर्ट जे अंदरि तव्हांखे ख़ुदि गदर जजिस जेके आहिनि, असांजा ऑनरेबल जजिस, जेकॾहिं उन्हनि ऑर्डर्स ते एतिराज़ कया आहिनि, आइनी ऐं क़ानूनी नुक़्ते निगाह खां कया आहिनि, इख़लाक़ी नुक़्ते निगाह खां कया आहिनि, त पोइ ज़ाहिर आहे नवाज़ शरीफ़ साहब त चवंदो न त भई तव्हां हिनखे जेको आहे सो पहिरियों हिन मसइले खे हल कयो। ॻाल्हि इहा आहे त सुप्रीम कोर्ट जेकॾहिं पाण खे मुतनाज़ा कंदी ऐं बेंचिस अहिड़े तरीक़े सां ठहंदियूं जंहिंमां इहो तासिर पैदा थिए त इहे जज मख़सूस सोच जा माण्हू आहिनि ऐं ख़ासि तौर ते PTI जे मामले में जेके बि जजमेंट्स था अचनि उन में साफ़ लॻे थो त हिकिड़ो यकसानियत आहे। अच्छा। त पोइ ज़ाहिर आहे पर जो जेको रद्दमल थींदो, ॾिसो न हिन वक़्तु मुल्क में हिकिड़ी तमामु शदीद क़िस्म जी कशीदगी आहे, सियासी ठिकताण अहिड़ी मूं पंहिंजे तारीख़ में मूं घटि में घटि पंहिंजे यादाश्त में मूंखे नज़र कॾहिं बि न आई आहे त इन लेवल ते जॾहिं मुल्क में हर तरफ़ तव्हांखे क्राइसिस ई क्राइसिस नज़र अचे। हिकिड़ो आख़िरी इदारो आहे सुप्रीम कोर्ट, मां वरी थो वर्जायां, उहो बि हाणे मुतनाज़ा थी वियो आहे। त मूंखे ॿुधायो त हाणे इन्हनि मामलनि जी कंफ्लिक्ट जेको उहो रिज़ॉल्व केरु कंदो? हाणे केरु जेको आहे सो अॻिते हली इहे जेके मामला वापसि सुप्रीम कोर्ट में अचणा आहिनि। तंहिंजे करे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त सभिनी पॉलिटिकल पार्टियुनि खे बशमूल जज साहिबान खे हाणे हिकिड़ो फ़हम जो, तदब्बुर जो मुज़ाहिरो करणु घुरिजे ऐं सभिनी खे इदारा पंहिंजा पंहिंजा इदारा बचाइणु घुरिजनि। ॾिसो जेकॾहिं सुभाणे, हाणे कल्ह बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त मार्शल लॻी सघे थी। जी। हाणे जेकॾहिं मार्शल लॻंदी त न त को PTI खे कुझु मिलंदो, न को मिलंदो PDM वारनि खे, ऐं न वरी जज साहिबान खे मिलंदो। PCO जज अची वेंदा ऐं मुल्क जी सूरत हाल पोइ अलाए छा थींदी। तंहिंजे करे मां सम्झां थो त सियासत करणु घुरिजे। सियासत में क़बाइली जंग में फ़र्क़ु आहे। त ईअं थो लॻे हिकिड़ी क़बाइली जंग शुरू थी वई आहे। हिकिड़ो कबीलो आहे PTI जो, ॿियो कबीलो आहे PDM जो, ऐं ॿई जेको आहे सो जीअं न लठ सरदार हूंदा आहिनि, हिकिड़ो सरदार हिकिड़े लश्कर जो सरदार हिकिड़ो आहे, पोइ पिया था विढ़नि पाण में। सियासत ईअं कोन थींदी आहे। हिन वक़्तु असांखे इदारनि खे, जेके जेके इदारा आहिनि, पार्लियामेंट खे पाण खे बचाइणो आहे, सुप्रीम कोर्ट खे पाण खे बचाइणो आहे, ऐं पॉलिटिकल पार्टीज़ खे डेमोक्रेसी बचाइणी आहे। जेकॾहिं डेमोक्रेसी हूंदी त इहे सभु आहिनि। हे डेमोक्रेसी ख़तमु थी वेंदी। ॾिसो सुभाणे फ़र्ज़ु कयो जेकॾहिं PTI ऐं PDM जा कारकुन पाण में रोडनि ते विढ़नि था, जी सर, ऐं फ़साद थो थिए, ख़ुदा न ख़ास्ता को वायलेंस थो थिए,
त इहो जेको चवे थो नवाज़ शरीफ़ साहब त इहो डॉलर तव्हांजो 500 500 ते वेंदो, जी। मां त चवंदो डॉलर जेको आहे तव्हांजो 5000 रुपयो थी वेंदो, त पोइ किथे वञी पुॼंदासीं असां? ठीक है। छाकाणि त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा बिल्कुलु हिकिड़ी मुकमिल हिकिड़ो बेयकीनी हिकिड़ी ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। अञा त ख़ुदा जो शुक्र कयो त हिन क्राइसिस जो जेको शिकार आहे ग़रीब माण्हू मिसकीन माण्हू उहो अञा सब्र सां वेठो आहे। जंहिंखे निकिरणु घुरिजे, जंहिंखे रड़ियूं करणु घुरिजनि, जंहिंजे मथां सॼो या जेका छिप किरी आहे, हिननि भोतारनि हिननि वॾनि जेको आहे सो सनतकारनि खे त को फ़र्क़ु नथो पए। हिननि जे लाइ त गेम आहे हिकिड़ी इहा हिननि जे लाइ हिकिड़ी पावर ऐं दौलत जी गेम आहे। पर जेके जिन जे लाइ हिकु हिकु ॾींहुं गुज़ारणु, जिन जा बच्चा ॿार बुख ते आहिनि मरनि था, इस्पतालनि जे लाइ उन वटि पैसा कोन्हनि, दवाउनि जे लाइ पैसा कोन्हनि, के उन्हनि जे लाइ कोई नथो सोचे। बिल्कुलु सही। जेकॾहिं उहे निकिता रोडनि ते त पोइ यकीनन जेका हालतूं वधीक ख़राब कुझु न बचंदो। ॻाढ़ो तूफ़ान जेको ॿुधूं था ईंदो, पोइ ॻाढ़ो तूफ़ान आयो त का शइ कोन बचंदी। न इमरान ख़ान बचंदो, न पोइ नवाज़ शरीफ़ बचंदो, न ज़रदारी बचंदो। ठीक है। शॉप साहब इन ते तफ़सीली ॻाल्हायूं था पिया ऐं लाल माली साहब खां बि इहो ॼाणण जी ज़रूरु कोशिशि कंदासीं त अगरि का टीं धुर अचे थी पई त पोइ PTI जो स्टैंड कहिड़ो हूंदो। पर उन खां पहिरियां वठूं था नंढी साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थियूं था। नज़ीर प्रोग्राम एक दफ़ो ॿीहर मूंखे भलीकार वक़्फ़े खां अॻु में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं सुप्रीम कोर्ट जे अॼोके फ़ैसिले ते ऐं उन खां पोइ हाणे जेका ॻाल्हि गुज़िरियल ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी कई ऐं अॼु राणा सनाउल्ला बि उन तरफ़ इशारो ॾिनो आहे त अगरि हालतूं उन तरफ़ वयूं त पोइ हुकूमत वटि एमरजेंसी वारो ऑप्शन पिणु मौजूदु आहे। त लाल माली साहब अगरि मार्शल लॉ यानी टीं धुर अगरि इन हवाले सां इंटरवेंशन करे थी पई त पोइ छा अव्हां उन किथे बीहंदो? अव्हां PTI जो स्टैंड कहिड़ो हूंदो? हाँ, असल में ते अचण खां पहिरीं शाह साहब चयो त ॿई पॉलिटिकल पार्टियूं या ॿई धुरियूं जेके आहिनि उहे हिकु क़बाइली स्टाइल खां पोइ जंग विढ़नि थियूं जी। ऐं मौज़त सां उन सां इख़्तिलाफ़ रखंदुसि त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुकम्मल आइन जी पासदारी करे थी, हू कानून जी पासदारी करे थी। तव्हां ॾिठो त कहिड़े तरीक़े सां इमरान ख़ान ते इल्ज़ाम लॻाईंदा हुआ त कोर्टनि साम्हूं अदलिया साम्हूं पेश कोन थो थिए। हाणे हर रोज़ तक़रीबन पेशी हूंदी आहे कि हिन कोर्ट में इमरान ख़ान ते 100 खां वधीक कूड़ा केस दाख़िल थिया ऐं हुन में हू हाज़िरियूं ॾेई रहियो हूंदो आहे। हाणे ही हुकूमत जेको आहे हिकिड़ो मैजिस्ट्रेट हिकिड़ो नॉन अवेलेबल वारंट जारी कयो इमरान ख़ान लाइ, त उहो वारंट खणी पूरे लाहौर खे मैदान जंग बणाए छॾियो, रेंजर्स चाढ़े छॾी, माण्हू मरी वियो, माण्हू ज़ख़्मी थिया, पुलिस वारा ज़ख़्मी थिया, आंसू गैस जो इस्तेमालु थियो, अलाए छा छा हिननि कयो। सिर्फ़ु हिकिड़ो वारंट हुयो ऐं हिननि चयो त असांखे त अदलिया जो हुकुम आहे त असीं इहो वारंट तइमील करण आया आहियूं ऐं उहो अदलिया हिकिड़ी मैजिस्ट्रेट हुई। ऐं हाणे उन जे नतीजे में हिकिड़ी सुप्रीम कोर्ट आहे जेको हिकिड़ो फ़ैसिलो करे थी। पर मौज़त सां इहो बि करेक्शन कंदो हलां जी त इहो सुप्रीम कोर्ट जो ई फ़ैसिलो न हो, सभ खां पहिरीं इहो फ़ैसिलो लाहौर हाई कोर्ट ॾिनो हो। उन खे बि हिन हुकूमत मञण खां इनकार कयो, हिन गवर्नर तारीख़ ॾियण खां इनकार कयो। उन खां पोइ सदर पाकिस्तान हिकिड़ो ख़त लिखियो इलेक्शन कमीशन खे त असां सां मीटिंग करियो। 90 ॾींहं आइनी रिक्वायरमेंट आहे, इहो का इमरान ख़ान जी का रिक्वायरमेंट न आहे, इहो पाकिस्तान जी आवाम जो हक़ आहे, इहो वोट ॾियणु पाकिस्तानियुनि जो हक़ आहे त हू पंहिंजी मुंतख़ब हुकूमत आणीनि। पर उन सां बि उन्हनि इनकार कयो। पोइ सुप्रीम कोर्ट में हिकिड़ो सुओ मोटो बि थियो ऐं असांजी पंहिंजो पंजाब असेंबली जो स्पीकर बि उन कोर्ट में वियल आहे। हाणे इहा तासुर ॾियण त हीअ बेंच को प्रो PTI बेंच आहे या हिन बेंच कोई मुसलसल PTI जे हक़ में फ़ैसिला ॾिना आहिनि, बिल्कुलु ग़लति आहे ऐं इहा तासुर न ॾियणु घुरिजे। छाकाणि जो जॾहिं कासिम सूरी क़ौमी असेंबली पंहिंजो रूलिंग ॾिनी ऐं उन खां बाद में क़ौमी असेंबली डिज़ोल्व थी वई त इहे ई जजिस हुया जेके उन बेंच में वेठा हुया, इहे ई जजिस हुया जिन उन्हनि खे रेस्टोर कयो, जंहिंजे नतीजे मां शहबाज शरीफ़ जेको आहे प्राइम मिनिस्टर बणियल आहे। इहे ई जजिस हुया। तव्हांखे इहो ॿुधाए जेका अॼु ॻाल्हि थी कई वञे त इलेक्शन कमीशन जो पंहिंजो राइट आहे शेड्यूल ॾियण, पर सुप्रीम कोर्ट शेड्यूल ॾिनो उन वक़्तु ते यानी अदम एतमाद लाइ बि मुकमल शेड्यूल जेको आहे उहो उन वक़्तु पंहिंजो सुप्रीम कोर्ट ॾिनो हुयो। ऐं सुप्रीम अदम एतमाद जे नतीजे में इमरान ख़ान ॿाहिरि वञण जे बावजूदि पीसफुल प्रोटेस्ट कयो, पुरअमन एहतजाज कयो, जेको असां एहतजाज अॼु ताईं जारी आहे। असां क़तई तौर ते अञा ताईं हिकिड़ी बि हड़ताल तक जो काल कोन ॾिनी। 25 मई ते इमरान ख़ान खे इन करे वापसि वञिणो पियो या 26 दिसंबर ते इन करे वापसि वञिणो पियो त हीअ हुकूमत जेका हाणे ॻाल्हियूं सभु खुलनि थियूं जो तव्हां हिनखे तसलसल सां ॾिसो त हुकूमत ख़ुदि चाहे पई त हिन मुल्क में खूनरेज़ी थिए, सिविल वॉर थिए, माण्हू हिक ॿिए खे ॻिची में हथ विझनि, त इहो हुकूमत चाहे न पर लाल माली साहब कते कलाई माफ़ गॾो वफ़ाक़ी मतिलबु सुप्रीम कोर्ट इन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾींदी रही आहे न त सियासी मामिलो आहे, सियासी धुरियूं पाण में वेही मामिलो सेटल डाउन कनि ऐं
काफ़ी दफ़ा वफ़ाक़ी हुकूमत इन हवाले सां PTI खे चवंदी रही आहे त अचो ॻाल्हियुनि जे ज़रिए, पर इमरान ख़ान शुरू में न पियो मञे। तव्हां नथा सम्झो त अव्हां में बि इहो झोल हुयो, जेकर अगरि शुरू में मामला हल थियनि हा त इन नहज ते न पहुचनि? असद ऐं हिकिड़े मिनट में तव्हां इहो पोज़ीशन वाज़े कयां थो। इहो PDM ऐं इत्तेहादी हुकूमत जी मुनाफ़क़त हुई। हू त 8 महीननि खां असांखे हीअ बि चई रहिया त तव्हां अचो असेंबली में विहो, ऐं जॾहिं असां असेंबली में वञण जो फ़ैसिलो कयो ऐं असेंबली में असां इस्तीफ़ाऊं वापसि वठण जो ऐलान कयो, त तव्हांखे यादि हूंदो त 3 ॾींहंनि में लॻभॻि असांजे जेके 100-150 125 खनि मेंबर हुआ उन्हनि जूं इस्तीफ़ाऊं क़बूल कयूं। ऐं इवन जेको संडे हो, मोकल जो ॾींहुं हो, उन ॾींहुं बि स्पीकर जेको क्लेम करे थो त मूं उहे इस्तीफ़ाऊं क़बूल कयूं आहिनि। यानी त इहा मुनाफ़क़त हुई, हिकिड़े पासे असांखे अचण लाइ चई रहिया हुआ, ऐं जॾहिं असीं वियासीं त उन्हनि यकदमि असां इस्तीफ़ाऊं क़बूल करे छॾियूं। ऐं तव्हांखे हिकु हफ़्तो अॻु में शहबाज़ शरीफ़ जॾहिं इहो ऐलान कयो त ॻाल्हि ॿोल्हि थियणु घुरिजे, मुज़ाकरात थियणु घुरिजनि, सभिनी खे हिकिड़े टेबल ते वेहणु घुरिजे, उनजे नतीजे में इमरान ख़ान पॉज़िटिव रिस्पॉन्स ॾिनो। फवाद चौधरी प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त टाइम जी जॻह ॿुधायो, असीं अचण लाइ ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। पर उन ई शाम जो मरियम नवाज़ हिकिड़ो ख़िताब कयो, जंहिंमें उन चई त हिन सां जेका ॻाल्हि ॿोल्हि थी त पाकिस्तान खे ख़तमु सम्झो, इमरान ख़ान खां ॻाल्हि ॿोल्हि बिल्कुलु न थियणु घुरिजे। उन खां बाद में वरी शहबाज़ जो मौक़िफ़ तब्दील थियो। ऐं इहे सभु जेके हिते तव्हां ॾिसो वरी अजीब मज़ाक हिन क़ौम सां ऐं हिन मुल्क सां, ही जेके बि डायरेक्शन्स अचनि पियूं उहे लंदन मां अचनि पियूं। हाणे हू लंडन मां वेही जेको पाण अदालतनि खे मुंहुं कोन थो ॾिए, पाण जेको आहे पाकिस्तान जी अवाम में अचणु क़बूल कोन थो करे, ऐं इमरान ख़ान खे सलाहूं ॾेई रहियो हूंदो आहे त पंहिंजो तव्हांखे कोर्ट जे साम्हूं पेश थियणु घुरिजे। त तव्हांजो ओरिजिनल सवाल त जेकॾहिं मार्शल लॉ लॻी या एमरजेंसी जो निफ़ाज़ थियो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मौक़िफ़ छा हूंदो? पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजी ताक़त सां उनखे रेज़िस्ट कंदी, उन जे ख़िलाफ़ एहतजाज कंदी, ऐं असीं मुतालबो कंदा रहंदासीं त पाकिस्तान खे ऐं पाकिस्तान में जेको आइन आहे उन खे लेटर ऐं डिस्प्यूट जेको आहे नाफ़िज़ कयो वञे। पाकिस्तान कंहिं बि अहिड़ी मुहिम जो हाणे तव्हांखे यादि हूंदो 1971 में छा थियो हो। 1971 में इहा आहे, जीअं उस साहब ॻाल्हि कई त हाणे सभु पार्टियूं सम्झनि थियूं त इमरान ख़ान इलेक्शन खटे वेंदो, इन करे इलेक्शन खां लवाइनि था पिया। ईअं ई 1971 में बंगाली इलेक्शन खटे विया हुआ। भुट्टो साहब उनखे उहो राइट ॾियण खां इनकार कयो, उन्हनि खे हुकूमत ॾियण खां इनकार कयो, ऐं उनजे नतीजे में हिकिड़ो नाक़ाबिल तलाफ़ी नुक़सान थी वियो। कई लखे माण्हू पर लाल माली साहब लाल माली साहब कते कलाई माफ़, पर अवां नथा सम्झो त जॾहिं मुशर्रफ इंटरवेंशन कई हुई त उन वक़्तु तहरीक इंसाफ़ उनखे वेलकम कयो हो। उन सम्झो इहा अवां ग़लती कई हुई, अवां माज़ी में जेको आहे इहो मार्शल लॉ जी हिमायत कंदे अवां खां ग़लतियूं थियूं आहिनि। इन में को जेको आहे ऐब जी ॻाल्हि न आहे ग़लती वञणु। इमरान ख़ान न सिर्फ़ु इहो तस्लीम कयो पर रेफरेंडम में साथ ॾिनो, उन ते पूरी क़ौम खां वाक़ई घुरी चुको आहे। ऐं इहो ट्रेंड जेका आहे को इमरान ख़ान कोन विधो हिननि खे वेलकम करण जो। इहा माज़ी में तव्हांखे यादि आहे त नवाज़ शरीफ़ ऐं बेनज़ीर साहिबा बि इन ई मुहिम जो हिसो रहिया आहिनि, ऐं हिक ॿिए खे कढण लाइ उहे फ़ौज जो साथ वठंदा रहिया आहिनि। ठीकु आहे साईं शौक़ मुस्तो साहब, हाणे अव्हांखे छा पियो लॻे त हीउ जेको मामिलो वधे थो पियो, छा सुप्रीम कोर्ट हिकिड़े टे वज़ीर आज़म खे बि फारिग करण जो जवाज़ थींदो? अॼु वारो जेको फ़ैसिलो आहे उहो, ऐं अव्हांखे लॻे थो पियो त फारिग थी वेंदो शहबाज़ शरीफ़ जे तरीक़े सां मामला वधनि था पिया? ॾिसो, अनफॉर्चुनेटली हिन वक़्तु मुल्क जिते बीठो आहे अची कुझु बि थी सघे थो, सभई पॉसिबिलिटीज़ मौजूदु आहिनि। छाकाणि त जेको आख़िरी जेका अदालत हुई, आख़िरी अदालत जो जेको हाईएस्ट फोरम हुयो, हाणे उहो बि तकरारी बणिजी वियो आहे। सो इहो ॾाढो ख़तरनाक आहे, मूंखे ॾाढो हिन जो ख़ौफ़ आहे, छाकाणि त इहा एनार्की आहे। पोइ शौक़ साहब कते कलाए माफ़ सर, त पोइ छा अव्हां जॾहिं चओ था पिया त सुप्रीम कोर्ट हिकिड़ो हाईएस्ट फोरम आहे ऐं उहो कंट्रोवर्शियल थी वियो आहे, त उनखे कंट्रोवर्शियल बणाइण में सियासी धुरियुनि जो किरदारु आहे या ख़ुदि अदलिया जो बि हिन में कुझु न कुझु मामिलो आहे? सही मुसीबत इहा आहे त सियासी धुरियूं जेके आहिनि जिते हुननि खे फ़ैसिला करणु घुरिजनि उहा आहे पार्लियामेंट। पार्लियामेंट जी तोकीर का रही कोन्हे। इमरान ख़ान साहब त हुनखे पार्लियामेंट खे कुझु सम्झंदो ई कोन्हे, हुन त महीननि खां वठी पार्लियामेंट छॾे ॾिनी आहे। ऐं हो बि जेका ॿी धुर आहे उन्हनि बि पार्लियामेंट खे सिर्फ़ु पंहिंजे तक़रीरनि जे लाइ या पंहिंजे मक़सद जे कानून साज़ीअ लाइ इस्तेमालु कयो आहे। पार्लियामेंट हिकिड़ो तमामु वॾो इदारो आहे। पार्लियामेंट में वेही हिननि जे विच में हे डायलॉग कनि, पार्लियामेंट खे हे जेको आहे सो मोबिलाइज़ कनि। पार्लियामेंट हिकिड़ो ॾिसो न, पाकिस्तान जो वाहिद इदारो आहे जेको इलेक्टेड आहे, जिते इलेक्टेड माण्हुनि जा चूंडियल नुमाइंदा वेठा आहिनि।
जज साहिबान जेके आहिनि उहे इलेक्टेड थोरी आहिनि। जज साहिबान खे जेको बि पावर आहे आइन जे अंदरि आहे, जी पर जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त पार्लियामेंट जो रुतबो जेको आहे सो अञा मथे आहे, छाकाणि त पार्लियामेंट आईनो आहे अवामी सोच जो, अवामी ख़्वाहिशुनि जो। हाणे जेकॾहिं तव्हां पार्लियामेंट खे इररेलीवेंट करे छॾियो, इमरान ख़ान साहिबु इस्तीफ़ा ॾेई छॾी, पार्लियामेंट खे साल खां मथे थी वियो आहे, उनखां पोइ जॾहिं खां वठी आया आहिनि त उनखां पहिरियों ई उहो वेंदो ई न हुयो पार्लियामेंट। जी हाणे ॻाल्हि आहे त जॾहिं जंहिं इदारे मां तव्हां चूंडिजो था, जंहिं इदारे जे बुनियाद ते तव्हां प्राइम मिनिस्टर था थियो, जंहिं इदारे जे बुनियाद ते तव्हां हुकुम था हलायो, उन इदारे जी तव्हांजी नज़र में का इज़त, का तोकीर कोन्हे, त ज़ाहिर आहे पोइ इहे सॼा मसइला वञनि था सुप्रीम कोर्ट में। पोइ सुप्रीम कोर्ट बेसिकली सियासी मसइलनि जे लाइ त कोन ठही हुई न, सुप्रीम कोर्ट त आइनी ऐं कानूनी मसइलनि ते जेको आहे सो राय ॾेई सघे थी। ठीक पर सर हे अहिड़ा मामला आहिनि जेके मसइलनि जेको हे इलेक्शन वारो मामिलो आहे, इहो सुप्रीम कोर्ट जो थोरी आहे, इहो त आहे बेसिकली इलेक्शन कमीशन जो। सही सुप्रीम कोर्ट जो वास्तो ई न हुजणु घुरिजे हिन में। सही इन खां पहिरियों जेके वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जा मामला हुया, उहे सॼा पार्लियामेंट जा मामला हुया, सही उहो सुप्रीम कोर्ट जो वास्तो ई कोन्हे। पर जॾहिं तव्हां सुप्रीम कोर्ट खे गीलींदव या सुप्रीम कोर्ट जा कुझु जज साहिबान पाण ई सुओ मोटो खणी सियासी मामला पंहिंजे ॻिचीअ में विझंदा सही ऐं पोइ फ़ैसिला ॾींदा। ॾिसो, जॾहिं बि कोर्ट फ़ैसिलो ॾींदी आहे त हिकिड़ी धुर ख़ुशि न हूंदी आहे, सही था चओ इहो त ज़ाहिर आहे। ॿिनि मां हिकिड़ी धुर खे तकलीफ़ हूंदी। पोइ कॾहिं इमरान ख़ान साहिबु तनक़ीद कंदो आहे अदालतुनि ते, कॾहिं नवाज़ शरीफ़ कंदो आहे, कॾहिं बेनज़ीर इहो तव्हांजो ज़रदारी कंदो आहे। शाह साहब अॼु वारे फ़ैसिले खां पोइ अवां सम्झो था पिया त को वे फॉरवर्ड आहे, अञा बि सियासी धुरियुनि वटि के मामला सिधा कजनि ऐं मुल्क खे सही पटड़ी ते आणिजे? मां सम्झां थो त हिन वक़्तु इमरान ख़ान साहिब खे शहबाज शरीफ़ खे, ज़रदारीअ खे, मौलाना फज़ल रहमान, इन्हनि सभिनी खे पंहिंजी स्टेट्समैनशिप जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। जी सर उन्हनि खे हिकिड़ो लीडर थी जेको आहे सो पंहिंजो रोल प्ले करणु घुरिजे, न के पंहिंजी पार्टीअ जो चीफ थी। ठीकु साईं माली साहिब थो चवे त इमरान ख़ान साहिबु क़बाइली सोच जो माण्हू न आहे। तव्हांखे यादि न आहे न छा हशर थियो जेको आहे सो पुलिस वारनि सां लाहौर में? कहिड़ी पॉलिटिकल पार्टीअ जेको आहे सो पेट्रोल जा बम ठाहे पुलिस जे मथां फिटी कया आहिनि? अॼु ताईं मूंखे ॿुधायो, ये कहिड़ी सियासत आई आहे, कहिड़ी जमहूरियत आहे जंहिंमें तव्हां पंहिंजा माण्हू कठा करे पुलिस ते हमिलो कयो? जी सर ॻाल्हि आहे त तव्हां ईअं कंदव त ॿिया बि कंदा। ठीकु क़बाइली सियासत छा थींदी आहे? ईअं ई थींदी आहे न। ठीकु सर ऐं जेसिताईं इमरान ख़ान साहिब खे कोर्टुनि जी का रिलैक्सेशन न मिली, उहो कोर्टूं न वियो ई न कंहिं कोर्ट में। हाणे जॾहिं खां कोर्टुनि हुनखे ॾियणु शुरू कया आहिनि बेल, ॾह केसिस में बेल मिले थो, त हाणे वञे थो। ठीकु है ॻाल्हि आहे त हर को इहो जेसिताईं रवैयो असां रखंदासीं त असां सही आहियूं ॿिया ग़लति आहिनि, त मुल्क जी बर्बादी थियणी आहे। पोइ ओके सर असांखे हक़ ऐं सच चवण बि असां सिखूं ऐं असांखे चवणु घुरिजे, ओके सर छाकाणि त अल्टीमेटली मुल्क हूंदो, जमहूरियत हूंदी त सभु हूंदासीं न। ठीक है लाल माली साहब, असां- भला इन तमाम तर मामले जे बावजूद छा अञा भी चांसेस आहिनि त हुकूमत सां वेही मामला सेटल डाउन कजनि? बिल्कुलु ऐं हिकिड़ो क्विक ॻाल्हि करियां, इहे दहशतगर्दी जा इल्ज़ाम एमक्यूएम ते ऐं पीपुल्स पार्टी ते लॻंदा रहिया आहिनि ऐं एमक्यूएम ऐं पीपुल्स पार्टी जूं बाक़ाइदे मिलिटेंट्स विंग हुयूं। सर हिकिड़ो मिंट आहे सर असां वटि, लाल माली साहब हिकिड़ो मिंट आहे असां वटि। जेका ॻाल्हि बिल्कुलु ॻाल्हि ॿोल थी सघे थी ऐं असीं इहो चई चुका आहियूं त पाकिस्तान जे मुफ़ाद लाइ ऐं इलेक्शन जो टाइम फ्रेम ते ॻाल्हाइण लाइ ऐं पाकिस्तान जे आइन में तरमीमूं करण लाइ असीं ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियूं, जेकॾहिं हुकूमत उन में सीरियस हुजे। पर हुकूमत जो रवैयो तव्हां ॾिसी रहिया आहियो, उहो झेड़ो करण में, विढ़ण में, इदारनि ते हमला करण में, इहो पहिरियों दफ़ो न आहे। 1997 खां वठी अॼु ॾींहुं ताईं हिकु जज पाण में इख़्तिलाफ़ थिया न आहिनि, इन्हनि में इख़्तिलाफ़ पैदा कया विया आहिनि। तव्हां ॾिठो ही हुकूमत हिकु साल खां वेठी पर जस्टिस फाइज़ ईसा जी जेको क्यूरेटिव रिव्यू हुयो, उहो हिन हुकूमत कल टियों ॾींहुं वापसि वरितो आहे। जस्टिस फाइज़ ईसा जे चवण ते उनजे रजिस्ट्रार खे हटाइण लाइ हिन कलाक हिन हुकूमत कोन लॻाया। तो ये हुकूमत बेसिकली चाहे थी त जेको इहो इदारो आहे, जेका आइन जी इंटरप्रिटेशन घुर्बल आहे, उनखे विढ़ाए छॾिजे ताकि हुननि खे इहो रिलीफ मिलंदो रहे। वॾी महिरबानी लाल माली साहब, शोआब ओस्तो साहब। असां कोशिशि कईसीं त गौस नियाज़ी साहब के प्रोग्राम में इन कयूं ऐं उन्हनि असां सां कमिटमेंट बि कई। कम्युनिकेशन गैप जे करे मुस्लिम लीग नून जो मौक़िफ़ जेके प्रोग्राम में कोन अची सघियो, असां कोशिशि कंदासीं त सुभाणे वारे प्रोग्राम में तफ़सीली मौक़िफ़ वठूं नून लीग जो। हीउ जेको फ़ैसिलो आयो आहे 14 मई ते हाणे पंजाब में चूंडूं थियण वारियूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। ॾिसणो इहो आहे त छा 14 मई ते सुप्रीम कोर्ट चूंडूं कराइण में कामयाबु वञे थी पई या हिकु दफ़ो ॿीहर जेको
तोहिनी अदालत वारो मामिलो जेको शहाब ओसो साहब बि चवे थो पियो त तोहिनी अदालत वारो मामिलो तरफ़ ही मामिलो वधंदो, तोहिनी अदालत तरफ़ मामिलो वधे थो पियो या चूडूं थियनि थियूं पियूं, इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थी थो पहुचे। असद मोहम्मद खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।